मुंहिंजो नालो अली मोहम्मद मेमन आहे। अदबी नालो मुंहिंजो परवेज़ आहे। मूं पंहिंजी प्राइमरी तइलीम त पंहिंजे इलाइक़ा ॻोठ में हासिलु कई। मिडिल ताईं दड़े में पढ़ियुसि। मैट्रिक नूर मोहम्मद हाई स्कूल मां मूं पास कई ऐं 1968 में सिंध ज़रई कॉलेज तॾहिं हो हाणे यूनिवर्सिटी आहे, उन मां मूं ग्रेजुएशन फस्ट क्लास में पास कई। 1967 में 4 मार्च जो वाक़ियो थियो हो। उन खां अॻु थोरो पोइ असांजो पलीजे साहिब सां वास्तो रहियो। हिन हवाले सां जो डॉक्टर रजब मेमन जेको पोइ सिंधी ज़रई यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर बि थियो, उन सां गॾिजी हिकिड़े दफ़े असां पलीजे साहिब सां सिविल अस्पताल हैदराबाद में मिलण विया हुआसीं। उहो पहिरियों मौक़ियो हो, उहो पहिरियों इंसिडेंट हो जो पलीजे साहिब सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई। उहो बीमारी जे बिस्तरे ते हो, जेल में हो। 2 सिपाही हुन जा ॿाहिरि वेठा हुआ कमरे खां, पर बीमारी जी हैसियत में उहो जेको सो अस्पताल दाख़िल हो। रजब साहिबु चयो त हल त पलीजे साहिब सां मिली अचूं। पोइ हैदराबाद वियासीं, उते मिलियासीं। ग़रीब माण्हू हुउसि, अहसास कमतरी जो शिकार, ॻाल्हाए ॿोलाए कोन सघंदो हुउसि, सो समूरो वक़्तु ख़ामोश रहियुसि। उहा पहिरीं मुलाक़ात 1967 दाड़े पलीजे साहिब सां थी हुई। उहो बीमार हो, अस्पताल दाख़िल थियो हो, ऐं टंडजाम में हुउसि। उन खां पोइ जीअं मूं ग्रेजुएशन पास कई, तीअं हिते जा यार दोस्त जंहिं में अकबर शाह हो, कासिम पत्थर सिंधी हो, उन्हनि मूंसां सियासी लाॻापो रखियो। नौकिरी जी मूं कोशिशि कई। मूंखे साइंस टीचरी मिली हाई स्कूल में, पर उहा छॾे करे वरी आउं टंडजाम में पंहिंजे डिपार्टमेंट में वियुसि। उते उहा आरजी नौकिरी हुई जेका 15 महीननि मां खां पोइ मूंखे कढी छॾियो। पोइ नौकिरी मिली कोन सघी। पोइ वरी यारनि दोस्तनि जी सलाह सां मेडिकल स्टोर हलायोसीं। पोइ मेडिकल स्टोर मां बाईवारी ख़तमु थी, पोइ आउं सरदार प्रिंटिंग प्रेस हैदराबाद में जेका अवामी तहरीक जी मिल्कियत हुई, उते मैनेजर तौर ते मूं कमु करणु शुरू कयो। ऐं पलीजे साहिब सां 80 बी लतीफ़ाबाद में संदसि क्वार्टर में असीं गॾु रहंदा हुआसीं। पलीजे साहिब जो कमिरो हेठि हो, असीं मथे हूंदा हुआसीं। हिकिड़ो नंढिड़ो हॉल हो जंहिंमें 10 माण्हू बि हूंदा हुआ त 60 माण्हू बि हूंदा हुआ। पोइ हिक ॿिए जे मथां सथिया पिया हूंदा हुआसीं। कॉन्फ्रेंसूं थींदियूं हुयूं, सॼी सिंध में जा दोस्त मिलण गॾिबा हुआ, कचहरियूं थींदियूं हुयूं, गॾिजाणियूं थींदियूं हुयूं। उन खां पोइ जीअं मुंहिंजो लाॻापो थियो अवामी तहरीक सां, सिंध जी हारी तहरीक सां, पोइ दौरु आयो जंहिंमें शेखान लुंड सदर थियो हारी तहरीक जो। मरहूम डॉक्टर काज़ी गफ़ार उहो हूंदो हो जनरल सेक्रेटरी। पोइ ज़रूरत महसूसु कयूं, पोइ जॉइंट सेक्रेटरी जो अहदो क्रिएट कयूं, जेको मूंखे ॾिनऊं। ऐं हेडक्वार्टर ते रहंदो हुउसि ऐं सिंधी हारी तहरीक जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी बि रहियो आहियां। मूं तक़रीबन 1964-65 खां वठी कहाणियूं लिखणु शुरू कयूं। टंडजाम में हुउसि। हिते असां वटि हिकिड़ी कोड़ी माई हूंदी हुई, नानी भक्ति। उहा असांखे किसा ॿुधाईंदी हुई। राति जो कचहरियूं थींदियूं हुयूं, उन में उहे किसा ॿुधी कहाणियूं उहे मूंखे यादि थी वेंदियूं हुयूं। पोइ मुंहिंजो ज़हन जेको आहे सो उन तरफ़ माइल थी वियो। वरी जो आउं हैदराबाद वियुसि ऐं टंडजाम वियुसि, त उते मुख़्तलिफ़ रसाला मूं पढ़िया, उर्दूअ जा, सिंधीअ जा। त पोइ मूंखे थोरो शौक़ु जाॻियो। उन दौर में रूह ॼाण रिसालो निकिरंदो हो, मरहूम हमीद सिंधी साहिबु कढंदो हो। पोइ मूं कहाणियूं लिखणु शुरू कयूं। पहिरीं मुंहिंजी कहाणी ऊंदाही राति, मार्च 1967 में, ऐं बादल रिसालो पलीजे साहिब जो भाउ अब्दुर्रहमान मरहूम वकील, उहो उनजी अदालत में निकिरंदो हो। उन मुंहिंजी जेका सा पहिरीं कहाणी शाया कई हुई। पोइ हितां खां मुंहिंजी शुरूआति थी अदबी। पोइ कहाणियूं मूं लिखणु शुरू कयूं। 1978 में सुणी तुंहिंजो सॾु कहाणी जो मजमू पहिरियों मुंहिंजो शाया थियो। जेसि ताईं मुंहिंजा 14 कहाणी जा किताब शाया थी चुका आहिनि। 2 तयारु पिया आहिनि शाया थियण जे लाइ। हिन लॉकडाउन जे करे रहिजी विया आहिनि। 4 नावल मुंहिंजा छपिजी चुका आहिनि, हिकिड़ो तयारु थियो पियो आहे। 4 खनि किताब मुंहिंजा जेके आहिनि से मज़मूननि जा, कालमनि जा, मुहागनि जा, मुख़्तलिफ़ ख़ाकनि ते मुश्तमिल जेके आहिनि से उहे रखिया आहिनि छपिजण जे लाइ। ऐं दुनिया जा मशहूरु नावल स्पार्टेक्स ऐं स्टोरी ऑफ ए रियल मैन, चिराग जलता रहा, उन जा तर्जुमा मूं कया। विछोड़े जा वॾ, अमृता प्रीतम जो नावल मूं तर्जुमो कयो। कृष्ण चंद्र जो
गॾे जी वापसी उहो तर्जुमो मूं कयो। अहिड़े नमूने सां मुंहिंजे ख़्याल में 22 खनि किताब तर्जुमो थियल जेके आहिनि से मुंहिंजा शाया थिया आहिनि। हिकिड़ो ॿ अञा जेके आहिनि से प्रेस में पियल आहिनि रोशनी पब्लिकेशन वारनि वटि। अमरीकन नावल आहे हिकिड़ो कारोकारी जे उनवान ते, उहो उन्हनि वटि रखियलु आहे। हिकिड़ो फ़लस्तीनी नावल आहे, उहो बि उन्हनि वटि आहे छपाई जे लाइ। उन्हनि जा बटर तयारु थिया पिया आहिनि, रुॻो छपण जी देरि आहे। अहिड़े नमूने सां तक़रीबन मुंहिंजा पंहिंजा ऐं तर्जुमो थियल 40 खां मथे किताब आहिनि। ऐं सफ़र अञा जारी आहे। ऐं हींअर बि कहाणियूं लिखां पियो। हींअर लॉकडाउन जे करे घर में बंजा वेठा आहियूं त ॿियो कमु कोन्हे त पोइ रुॻो कहाणियूं पियो लिखां। तो हींअर ताज़ियूं बि मूं कहाणियूं लिखियूं आहिनि। 10 मई ते बि कहाणी लिखी अथमि। अञा सफ़र इहो जारी आहे। छाकाणि त पली जे हिसाब सां 1975 खां वठी 78 जे पछाड़ीअ ताईं आउं 3-4 साल हुन सां गॾु रहियो हुउसि लतीफ़ाबाद में। हुन सां तमामु वेझड़ाइप हुई, हम आहंगी हुई। हुनजो मूं ते मुकमल एतमादु हूंदो हो, इन हद ताईं जो पार्टीअ जा जेके मालियाती मामला हूंदा हुआ से सभु मुंहिंजे हवाले हूंदा हुआ ऐं उहे सभु आउं संभालींदो हुउसि। उन सां ज़ाती तहलक असांजो 12 बचे जो थी वियो हो। असां 12 बचे उथंदा वेहंदा हुआसीं। ऐं जॾहिं बि हू मुंहिंजे ख़ामोश थी वञण खां पोइ हिते ईंदो हो, दड़े में बठोरे में या सिजावल में, त घणो करे मुंहिंजे घर ते ईंदो हो ऐं दर ते ठुक ठुक करे ऐं बिना कंहिं पुछा ॻाछा जे हलियो अंदरि ईंदो हो। मुंहिंजी घरवारी खे चवंदो हो त भाॼाई बोड़ में छा आहे। पोइ हिकिड़े दफ़े यादि थो पवे त घरवारी ॿुधायसि त मच्छी रखियलु आहे फ्रिज में। त हुन चयो त असांखे मच्छी पाणीअ वारी जंहिंमें मेथी पवंदी आहे, अम्मा मेथी वारी बोड़ रधे असांखे खाराईंदी हुई, उहा रधे असांखे खाराए। इन हद ताईं असांजी पंहिंजाइप हुई। असांजे घर सां हुनजो तमामु वेझो लाॻापो हो। हू मूंखे तमामु घणो पाईंदो हो। जेकॾहिं पाण हिते न पहुची सघंदो हो त दड़े या बठोरे में मूंखे पाण सां गॾु घुराईंदो हो। हिकिड़े दफ़े पाण बदीन पे वियो, बठोरे ताईं आउं सां गॾु हुउसि। जेॾी महिल गाॾीअ मां लथुसि ते मूंखे चयईं त गॾिजी हलूं पाण बदीन, पोइ वरी हैदराबाद हलंदासीं, पोइ वरी दादू में को फंक्शन आहे उन में गॾिजी हलूं। पर मूंखे हिते ज़रूरी कमु हो, इन करे मूं हुन खां इजाज़त वरिती। ओॾी महिल लहंदे महिल मूंखे चयईं, ऐं जज़्बाती जो थियां, मूंखे चयईं त परहेज़ आई लव यू, मूंखे तोसां प्यारु आहे, तूं अचे, तुंहिंजे करे सभु कम रुलिया पिया आहिनि। उहो ॾाढो जज़्बाती मंज़रु हो। पोइ आउं हुन खां मोकिलाए वाइदो करे वियुसि त आउं तोसां ईंदुसि, पाण गॾिजी दादू हलंदासीं। पर पोइ वरी ॿिए ॾींहुं मींहुं पइजी वियो ऐं ओॾी महिल मींहं में मूं हुनखे फ़ोन कई त साईं आउं अची कोन पियो सघां, मींहुं पियो पए। चई मींहुं हिते बि पियो वसे, आउं बि होॾां कोन वञी पियो सघां, तंहिं करे तूं न आहे त ख़ैरु आहे। अहिड़े नमूने सां असांजी बिना वेझड़ाइप हुई पली जे हिसाब सां। पछाड़ीअ ताईं रही ऐं इंशाअल्लाह जेसीं हयाती आहे तेसीं हुनखे विसारे न सघिबो। सियासत हर को माण्हू करे थो। हर कंहिं माण्हू वॾा वॾा सियासतदान थिया आहिनि दुनिया मंझि, इनकलाबी अॻुवान आहिनि, माओदी तुंग आहे, लेनिन आहे, ॿियनि जा काफ़ियुनि जा नाला आहिनि। पर पली जे हिसाब जेको कमु कयो सिंध मंझि, अवामी तहरीक, सिंधी अवामी तहरीक, हारी तहरीक जी बुनियाद ते जेको कुझु हुन कमु कयो, पर उन खां वधीक पाइदार, वधीक जटादार ऐं वधीक हुमत अफ़सा जेको हुन कमु कयो सो हो सिंधियाणी तहरीक जी तश्कील। सिंधियाणी तहरीक खे सिंध मंझि त ठहियो, पर दुनिया में बि किथे अहमियत कान मिलंदी हुई सिंध औरतुनि खे, जेका पहिरियों दफ़ो पली जे मुंज़िम तरीक़े सां जेको आहे सो उनजी तंदीम ठाहे सिंधियाणी तहरीक उनजो नालो रखी मैदान ते आंदो। उन खां अॻु में असांजूं औरतूं जेके आहिनि से घरनि खां ॿाहिरि कोन निकिरंदियूं हुयूं, कुझु बि कोन थींदो हो। पोइ उहे सिंधियाणी तहरीक जे ठहिण खां पोइ तंदीमी तौर ते हिते असांजे आस पास में राज्यनि जूं राज मायूं मूंखे जॾहिं बि को रैली थींदी हुई, को जलसो थींदो हो त बसियुनि जूं बसूं भरिजी वेंदियूं हुयूं। हितां खां बठोरे ताईं लांग मार्च करे औरतूं वेंदियूं हुयूं। मूंखे यादि थो अचे त हिते असांजी मल्हानि जी हिकिड़ी माई अगवा थी वई हुई, उनखे छॾाइण जे लाइ कटपड़ साहिबु तॾहिं वज़ीर आला हो, क़ाइम मक़ाम वज़ीर आला हो अब्दुल वहीद कटपड़ साहिबु, उनजी बठोरे में आमद थी हुई। हिते मुंहिंजी घरवारी उन वफ़द जी उन जुलूस जी अॻवानी कई हुई। उहा मल्हान जी माई जेके असां आज़ादु करे ॾियो, पोइ बठोरे में उहे मायूं सभु जेके 50-60 मायूं गॾिजी हुते वञी मिलियूं हुयूं। तिन खे उन नारा पे हुया त असांजी ज़ोरी अगवा कयल ॿांह सकीना मल्हा वापसि कई वञे
ऐं पोइ अब्दुल वहीद कतुरबर साहब खे शाबस हुजे, हुन में हिकिड़ी हया हुई जो उन उथी करे उन्हनि खां पुछियो त हीउ छा मामिलो आहे। उन्हनि सॼी ॻाल्हि उन SP वेठो हो, DC वेठो हो, पीपल्स पार्टी जो एजाज़ जो हो, इस्माइल सूह हो, उन्हनि उनखे ॿुधायो त अहिड़े नमूने सां ग़रीब माई अगवा थी वई आहे। पोइ हुन जेको सो अजरक लाइ पंहिंजे कुलनि मंझा औरतुनि खे पाती ऐं उनखे चई त मां तव्हीं हली घर वियो, तव्हांखे सुभाणे माई तव्हांखे वापसि मिलंदी। ऐं वाक़ई ईअं थियो जो उन राति विच में जो उहा अगवा थियल माई जेकी असां वापसि खजी अची पंहिंजे धणियुनि ताईं पहुती। त असां सिंधियाणी तहरीके जे हवाले सां तमामु वॾा शानदार कारनामा सर अंजाम ॾिना आहिनि, जेके सखर खां कराची ताईं लॉन्ग मार्च थिया आहिनि, जेके कश्मीर कंदकोट खां वठी जेके थिया आहिनि, जिन में मायूं ॿधियूं आहिनि। असांजी यूसुफ किराने जी घर वारी उन जूं धीअरूं ॿधियूं हुयूं, असांजूं मायूं जेको छो असांजूं पाड़े जूं मायूं जेके उहे बि हिन में ॿधी हुयूं, जेलनि में वयूं हुयूं, उन्हनि वॾा कारनामा अंजाम कया। अॼु बि असांजी सिंधियाणी तहरीक ज़िले सिजावल मंझि ज़िले कमेटी जी तश्कील थी आहे। उन में मुंहिंजी घरवारी बि ज़िले कमेटी जी मेंबर आहे ऐं मुंहिंजी भाइटी बि ज़िले कमेटी जी मेंबर आहे। अहिड़े नमूने सां अॼु बि उहा सिंधियाणी तहरीक आहे जंहिंजे बलबूते ते असां सियासत करियूं पिया। ऐं असांजो अॻुवान जेको दस्तो आहे सा सिंधियाणी तहरीक आहे ऐं उनजो सॼो सहरो जेको आहे सो पली हिसाब ते आहे। जे हिसाब जेको ॿिज छटियो आहे सो अहिड़ो ॿिज कोन्हे जेको पाणीअ जे न मिलण जे करे सड़ी वञे। जीअं जीअं ज़ाहिर आहे पलीअ जी खोट त असां पूरी नथा करे सघूं, जीअं शहीद फाज़िल राय जी खोट असां पूरी न करे सघिया आहियूं, तीअं पली जे साहिब जहिड़ो को ॿियो पली जो थी सघे इहो मुमकिन त कोन्हे। पर असां मुंहिंजा हर कारकुन कोशिशि थो करे त जेका पली जे साहिब जी मिशन हुई उनखे असीं पाए तकमील ताईं पहुचायूं ऐं जेतिरो असांखां थी सघे ओतिरो असीं करियूं। उहे असांजा दोस्त उन में कनि पिया। पली जे साहिब जो अदब जे बारे में ई ख़्यालु हो त जेको पुराणो गुल ऐं बुलबुल वारो जेको शाइरी या अफ़सानो लिखियो वेंदो हो उनखे हुन रद्द करे छॾियो हो। हुन जो चवणु हो त जेका सिंध जे धरतीअ खे सिंध जे माण्हुनि खे ज़रूरत आहे उहो अदब पैदा करियो। उन सिलसिले में कहाणियूं पोइ लिखो, पाण ख़ुदि मॉडल आइडियल कहाणियूं लिखियईं। जी ज़रीना संदसि घरवारी हुई, उनखां कहाणियूं लिखाराईं। असीं संदसि दोस्त हुआसीं, असांजूं कहाणियूं असांजी रहनुमाई कंदो हो, उनजी सरबराही में रहनुमाईअ में असां कहाणियूं लिखियूं। इन हद ताईं जो हिकिड़ी मुंहिंजी कहाणी जो उनवान बि ख़ुदि पाण तजवीज़ कयो उहा ई जेका कंहिं इंजीनियर ऐं ग़रीब माण्हू जे हवाले सां लिखियल हुई, उन कहाणी जो उनवान पाण तजवीज़ कयो ऐं वैल्थ आहे हिननि सां। उहा शइ ऐं अहिड़ियूं ॿियूं शयूं असांखे हुमथाईंदो हो। मुंहिंजूं कहाणियूं जेके आहिनि से पढ़ंदो हो ऐं उन में इस्लाह कंदो हो। ऐं घणो कुझु उनखां सिखियुसि। मूंखे तर्जुमो करणु उन सेखारियो। नंढड़ा चाइनीज़ नंढड़ा नोटबुक ईंदा हुआ, किताब ईंदा हुआ, उहे इनकलाबी लिटरेचर ते मुश्तमिल हूंदा हुआ। उहे मूंखे चवंदो त हीअ तूं तर्जुमो करे ॾे। मूंखे यादि थो पवे त हिकिड़ो किताबु नंढड़ो मूंखे ॾिनई, चई हीअ तर्जुमो करे अचु। ऐं तर्जुमो करे खणी वियुसि, उनखे जेको सो ॾिठईं, ॾाढे गौर सां ॾिठईं, उन मां चुकूं कढईं, दुरुस्तियूं कयईं ऐं मूंखे सम्झायईं। पोइ ॿिए दफ़े वरी जेको आहे सो मूंखे ॿियो किताबु ॾिनई, उहो तर्जुमो करे खणी वियुसि वटि, उनखे ॾिठईं, बिना कंहिं ग़लती करण जे ओके करे छॾियईं। वरी जॾहिं टियों किताबु आऊं खणी वियुसि वटि तर्जुमो करे, तॾहिं चई त बसि ॾिसण जी ज़रूरत कोन्हे, ओके आहे। उनखे एतिरो मूं ते भरवसो हो। हुन असांखे इनकलाबी लिटरेचर पढ़णु ऐं लिखणु सेखारियो ऐं उहे शयूं चई त लिखो जेके सिंधी माण्हुनि जी ज़रूरत आहे। अंधा ऊंधा वेझ तनक़ीदी किताबु लिखियो जेको उन दौर मंझि जेको आहे सो हिकु वॾो इनकलाबी क़दम हो पली जे साहिब जो, जंहिंखां पोइ हुननि पुराणनि ख़्यालनि वारनि शाइरनि ऐं अदीबनि ते जहिड़ो पर लपो अची वियो मथां उन्हनि जे, उहे ख़ामोश थी विया। पोइ असांखे खुलियल मैदान मिलियो, उन ते असां लिखणु शुरू कयो। वरी बुटे जे दौर मंझि जेको आहे सो पाबंदियूं पयूं। ख़ुदि असांजी अवामी तहरीक जो रिसालो तहरीक हो, ते बि पाबंदी पई। उनजो एडिटर आलम शाह हो, उनखे जेल में विधऊं। अहिड़े नमूने सां पोइ वरी उन कोशिशि कई त उन ते पाबंदी पवे। जनरल ज़िया जे दौर में जेको सो पाबंदियूं असां ते पयूं, पर पोइ उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां जेको दौरु जीअं जीअं आयो पिए तीअं तीअं पोइ उहो सिंधी अदब जेको आहे सो अॼु जंहिं स्टेज ते बीठो आहे, उहो घणी हद ताईं सिंधी क़ौम जी सिंध धरती जूं ज़रूरतूं पूरियूं करे पियो। भुट्टो साहिबु वज़ीर ख़ारजा हो सदर अयूब ख़ान जी वारी हुकूमत में।
ताशकंद जो मुआहिदो जॾहिं थियो हो तॾहिं हिंदुस्तान जी डिमांड हुई त पली हिनखे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब खे काबीना मां कढियो वञे त पोइ असां तव्हां सां ठाह कंदासीं, जेकॾहिं न त पोइ असां इहो ठाह मुमकिन कोन्हे। इन करे जेको जनरल अयूब भुट्टे खे उनखे काबीना मां 1966 में कढी छॾियो। उन खां अॻु में अंडरग्राउंड तहरीकूं हलंदियूं हुयूं सिंध जे हवाले सां, तरक़ी पसंद सियासत जे हवाले सां। ऐं 1967-68 में 1967 में भुट्टो साहिबु अची हिते जेको सो सिंध में पेर खुपाया, उनखे कढी छॾियूं। ऐं तंहिंखां अॻु में असां जूं तहरीकूं जेके से ज़ोर अची वियूं, असल में उहा त हुई सिंधी हारी तहरीक जी, सिंधी अवामी तहरीक जी, पलीजे साहिब जी, ॿिए पासे जेम्स सैयद साहिब जिन हुआ, उन्हनि जो पंहिंजो कमु हो, असांजो पंहिंजो कमु हो। पर उन समूरे कम जे मथां जेको आहे सो धाको अची विहारियो भुट्टे साहिबु। उन नारो आयो मिसकिननि जी सियासत जो, वॾेरनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हि कयईं, अवाम जो ताक़त जो सर चश्मो अवाम आहे। अहिड़ा रोटी कपिड़ा मकान जो नारो जो हुन आयो त सॼी सिंध जेकी आहे असां अॻु में उन में सुजाॻी जेका असां पैदा कई हुई उहा ख़ामोश हुई, ऐं उनखे जहिड़ी करे ज़बान मिली वई, ऐं उहो समूरो असांजो पोरियो जेको आहे सो पीपल्स पार्टी भुट्टो साहिबु खणी वियो हुयो। पोइ पहिरीं इलेक्शन में त हू चढ़ी वियो हुयो, वॾेरनि जे ख़िलाफ़ु जेको सो नारा बारा हणी चढ़ी वियो हुयो। पोइ हुन सभिनी वॾेरनि खे वरी पाण सां मिलाए छॾियो, ऐं पोइ हू ॿी जेकी इलेक्शन 1977 वारी थी, उन में उहो भुट्टो कोन रहियो हो जेको पहिरीं भुट्टो हो। पोइ हू वॾेरनि जो माण्हू थी वियो हो, ऐं वॾेरनि जे पारां उन इलेक्शन लड़ी हुई। ख़ुदि असीं जिन हुनखे अॻियां आंदो, जिन जी महिनत ऐं मशक़त ते कमाईअ ते हुन जी कब्ज़ो कयो हो, तिन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो थी बीह रहियो। ऐं पोइ सॼे पाकिस्तान में हिकिड़ो PNA हो, मुखालिफ़ धड़ो ठहियो हो, उनजे ख़िलाफ़ु ॿी पीपल्स पार्टी हुई, ॿी का बि शइ कान हुई। ऐं सिंधी अवामी तहरीक हुई, जंहिं सिर्फ़ु सिंध में 2 सीटुनि ते 2 उम्मीदवार बीहारिया हुआ, तहलको सिजावल ऐं बठोर मां इस्माइल सूहो वज़ीर मेमण जे साम्हूं बीठो हो, ऐं गोलाजीअ मंझां शहीद फाज़िल राहू जेको हाजी अब्दुल ख़ालिक़ सुमरो जे ख़िलाफ़ु बीठो हो, उहो पीपल्स पार्टी जा कैंडिडेट हुआ, ऐं हीअ सिंधी अवामी तहरीक जा हुआ। पोइ उन इलेक्शन दौरान जेके पलीजे उन भुट्टे साहिबु, उन जी काबीना, उन जी जेकी मशीनरी हुई, उन्हनि जेके असां सां हिते वहियल हुआ, उहे हिकिड़ो वॾो तारीख़ी रिकॉर्ड आहे जेको मूं पंहिंजे आत्मकथा में पहिरीं जा पाण में उन में कुझु उन जो अहवालु ॾिनो आहे। उन में असांखे एॾी तकलीफ़ूं ॾिनूं, असांजे औरतुनि सां जुठियूं कयूं, उन्हनि जूं गाॾियूं उथलायूं, उन्हनि ते हमला कयूं, असांखे वोट ॾियणु कोन ॾिनऊं, असांखे ॿधी खणी वेंदा हुआ, ऐं असांजी समूरो पोरियो खणी वेंदा हुआ। पोइ ईअं थियो जो 2 पहिरियों जो 1 बजे ताईं असां इलेक्शन त कई, बाक़ाइदे असांजो जेको वोटर थिए वियो त चऊं त तव्हांजो वोट थी वियो आहे, असांखे वोट ॾियणु कोन थिए ॾिनो। हालांकि सॼी 100 मेंबरनि जी असेंबलीअ में सिर्फ़ु 2 उम्मीदवार हुआ। PNA बाइकाट करे छॾियो हो सूबाई इलेक्शननि जो, छाकाणि त क़ौमी असेंबली में धांधली थी हुई, जंहिंजे बुनियाद ते PNA बाइकाट कयो हो। सिंधी अवामी तहरीक PNA सां शामिलु कोन हुई, तंहिं करे उहा बीठी हुई मैदान ते। पर उन्हनि 2 सीटुनि जे लाइ पलीजे साहिबु भुट्टे साहिबु उहो कुझु कयो जेको हुनखे न करणु खपंदो हो, ऐं सॼी दुनिया में उहो बदनाम थियो। उहा धांधली उनखां पोइ उनजो जेको सो सॼो इलेक्शन जेकी आहे सा दरबदर थी वई हली, चूंडनि में त चढ़ी वियो हलियो, पर पोइ PNA ऐं ॿी जेको मथां खलाई मखलूक आहे उनखे जेको सो बीहणु कोन ॾिनो, उनखे हिकिड़े पूरे केस में फसाए फांसी ॾेई छॾियूं। MRD जी तहरीक में असां जेके मुर्शियूं कयूं, असीं सखर जेल ताईं वियासीं, ऐं तमामु घणियूं असांखे तकलीफ़ूं आयूं। असांजे दोस्तनि खे, उन में काफ़ी दोस्त असांजा एॾा जंहिंजे वदन तां खलूं लही वयूं, एॾियूं मारूं उनखे मिलियूं। उन में असांजो अबू मंडो ख़ासि मला जेको आहे सो शामिलु हो। असांजा ॿिया काफ़ी दोस्त आहिनि, नाला हींअर सभु ज़हन त कोन पिया अचनि, पर हिकिड़ो वॾो रिकॉर्ड, तारीख़ी रिकॉर्ड हो जेको भुट्टे साहिबु पंहिंजी सिर्फ़ु 2 सीटुनि जे खटण जे लाइ हुन रचायो हो, जंहिंजे पादाश में पोइ पाण त फांसी चढ़ी वियो। अवामी तहरीक हुई जेका पंहिंजे पेरनि ते बीठी हुई, ऐं अॼु ॾींहं ताईं बि पंहिंजी हाल सारू जेको आहे सो जेको कुझु हुन खां पइचे थो उहो करे पई, ऐं पंहिंजे पेरनि ते बीह करे पई।